जय झूलेलाल। सतनाम साखी। अज मां सिंधी समाचार के माध्यम से अज एक विषय खणी आई आहियां जेको ॾाढो गूढ़ आहे ऐं ॾाढो ध्यान ॾियण जी ज़रूरत आहे ऐं पंहिंजे समाज में कुछ जेके थोड़ा गरीब आहिनि, थोड़ा मददगार आहिनि, उन्हनि जे विषय में उन्हनि जो कोई टॉपिक खणी आई आहियां। त मां चाहियां थी मुंहिंजा सिंधी भाउर, असांजा पंच, असांजा मुखी उन्हनि लाइ कुछ त कुछ पंहिंजे सिंधी समाज लाइ इन विषय ते को कदम खणनि, कुछ उन्हनि खे राहत ॾियनि, कुछ उन्हनि जा कम कनि। उहा ॻाल्हि हींअर कोरोना काल हो। कोरोना काल में हिन कोरोना काल में पंहिंजा जेके भाउर भेनरूं आहिनि, जेके नंढो वॾो कमु कंदा आहिनि, कंहिंजी परचूरनि जी दुकानु आहे, कंहिंजो गाॾो आहे, को कुझु थो करे, उन्हनि पंहिंजे परिवार में ऐं ॿियनि बि घणनि पंहिंजे परिवार में घणनि खे खोयो। पर सभिनि जे घर में जनम आहे, मरण आहे, सुठा कम आहिनि, कार्ज आहिनि। पाण खे जेके पंडित, पाण खे जेके महाराज स्वामी खपनि था, त कॾहिं कॾहिं कुझु शयूं ईअं थियूं थियनि कि उन्हनि जो जेको पेमेंट आहे, उन्हनि जी जेकी फीस आहे ॾाढी वॾी आहे। पर उन्हनि खे उहे कार्ज, उहे जनम, उहे मरण, उहे सभु कार्ज त करणा आहिनि। उहे जनम मरण जा जेके पंहिंजे जेके बि हिकु तरीक़ो आहे, पाण खे पंडित खपनि, उहो कमु सभिनि खे करिणो आहे, चाहे उहो ग़रीब भाउ हुजे या अमीर हुजे, सभिनि खे करिणो आहे। पर अमीर त वरी बि करे सघे थो। दिक़त किथे पई अचे? ग़रीब खे, गाॾे वारे खे, नंढे कम वारे खे। अगरि उन खां घुरे थो 15,000, 10,000, 8,000, त हू किथां आणे, कीअं करे उन कम खे? त मां चाहियां थी इन ॻाल्हि बि कबा, शादी बि थींदी, गमी बि थींदी, त महाराज स्वामी त पंहिंजा कम कंदा, पर पंहिंजा जेके मुखी, पंहिंजी पंचायत, पंहिंजी जेकी संस्था आहे, उन मां के 3 पंडित, 3 महाराज स्वामी उहो अपॉइंट करे, ताकि जंहिंखे सुविधा नथी मिले, जेके पैसनि सां थोड़ा कमज़ोर आहिनि, त पंहिंजी पंचायत उन्हनि खे मदद करे, उन्हनि जो ख़्यालु रखे, हिकु अमाउंट फिक्स करे, 3,000, 2,100, 3,100, उहो जेकी बि संस्था खे सही लॻे उहो ठाहे, उहो उन्हनि खां वठे, पर उन्हनि खे थोरो ईज़ी अवेलेबल इहा सुविधा त मुहैया कराए। उन्हनि खे इहा सुविधा त पाण ग़रीबनि खे ॾेई सघूं था। त उहा पंहिंजी पंचायत खां जुड़े, अचे, पुछे कि असांखे इहा सुविधा लाइ, उन्हनि खे इन ॻाल्हि लाइ त राहत ॾियूं। पैसे वारो सभु कुझु करे ॼाणे थो, सभु कुझु करे सघे थो, उन लाइ का मुश्किल कोन्हे। ग़रीब माण्हू लाइ, असहाय माण्हू लाइ इहा दिक़त आहे 5,000 ॾियण जी। 2,100 हूंदा त हू पंहिंजी संस्था खे ॾींदा, पर उन्हनि जी इहा मदद तव्हां ज़रूरु करो। थोरो ध्यानु ॾियो। मुंहिंजे पंचनि खे, मुंहिंजे मुखियुनि खे मां चाहींदसि इन ते ध्यानु ॾियो, का कमेटी ठाहियो कि 3-5 पंडित निर्धारित करो ऐं उन्हनि खे थोड़ी राहत